जनाब अब्दुल मुत्तलिब चवण लगो, आमिना मां तोखे न घुराया हा, आमिना मां तोखे न घुराया हा, आमिना मां तोखे मजबूर थी घुरायो हा। आमिना तू भी मूंखे ॾाढी प्यारी आ, तुंहिंजो मुड़ुस भी हज़रत अब्दुल्ला मुंहिंजो बछड़ो भी मूंखे प्यारो। आमिना मां तोखे मजबूर थी करे घुरायो हा। अम्मा आमिना रोई करे चवण लगी, ॿुधाए त मूंखे छाजे करे घुरायो थी? जनाब अब्दुल मुत्तलिब फरमायो, अम्मा आमिना के, आमिना जेका तू खुशबू हणी करी बाहर निकरी पई, तू त रनज़ाल आ, रनज़ाल त खुशबू न हणंदी आ। आमिना तू इहा खुशबू हणी करे बाहर निकरे पई, आमिना इहा खुशबू न हणंदी कर। सुभान अल्लाह त चओ। अम्मा आमिना चवण लगी, जनाब अब्दुल मुत्तलिब के, अब्दुल मुत्तलिब तू खुशबू जो गाल पियो करे, मां अगा कदे अम्मा आमिना अखिन सां खुशबू ॾिठी नाहे। जनाब अब्दुल मुत्तलिब चवण लगो, ही बाकी छा जी खुशबू आ? अम्मा आमिना चवण लगी, अब्दुल मुत्तलिब जकूला खां वठी करे इहो नंढो मोहम्मद मुंहिंजे पेट मुबारक में आया। अॻ में त मां अम्मा आमिना जे मथे में चक्कर हूंदा हुया, कटियूं मुठियूं ओघरायूं ईंदियूं हुयूं। जकूला खां वठी करे इहो मिठो मोहम्मद मुंहिंजे पेट मुबारक में आया। अम्मा आमिना थी फरमाए, वणन मां गुज़र कंदी हस, जबलन मां गुज़र कंदी हस, वणन मां ये आवाज बुधन पे आया, जबलन मां ये आवाज बुधन पे आया। बुशरा लकी या आमिना, सुभान अल्लाह चो। बुशरा लकी या आमिना, बुशरा लकी या आमिना, आमिना तोखे मुबारक हुजे, आमिना तोखे मुबारक हुजे। जेको तुंहिंजे पेट में बच्चो आ, इहो बच्चो मामूली कोन्हे, इहो बच्चो ॿिन्ही जहाननि जो सरदार बणबई। आमिना जंहिंमहिल ॼमी पवई त नालो मोहम्मद रखजांइसि, असांजे मिठे नाले साईं जो, फर्श ते नालो मोहम्मद, अर्श ते नालो चो अहमद। हिन जो कुरान में लिखी पई थी, सोने मोहम्मद जो नालो जब रब पाण रखियो। सुभान अल्लाह त चओ। अम्मा आमिना थी फरमाए, सोने मोहम्मद मुस्तफा जे अचण खां अॻ में बकरियूं चारण वेंदी हुयसि, बकरियूं मूंखे तंग कंदियूं हुयूं। अॻ में बकरियूं हूंदियूं हुयूं, अॻपोयां मां अम्मा आमिना हूंदी हुयसि। अम्मा आमिना थी फरमाए, जंहिं वक़्त खां वठी करे इहो नंढो मोहम्मद मुंहिंजे पेट मुबारक में आया, अम्मा आमिना थी फरमाए, इन्हनि ॾिगनि बकरियुनि अॻ में हलनि छॾे ॾिनो। अॻ में मां अम्मा आमिना हलां, बकरियूं मुंहिंजे पोयां हलनि। ॼण बकरियुनि खे कोई सम्झाए पियो, बकरियूं तव्हां पोयूं हलो, अम्मा आमिना अॻ में हले, छो त अम्मा आमिना जे पेट में ॿिन्ही जहाननि जो सरदार आ। सुभान अल्लाह चओ। अम्मा आमिना थी फरमाए, गर्मीअ जे मौसम में मां सफ़र कंदी हुयसि, जंहिं वक़्त खां वठी करे इहो नंढो मोहम्मद मुंहिंजे पेट में आया, इहे ककर मुंहिंजे मथां छांव कंदा हुया। अम्मा आमिना थी फरमाए, खूह ते वेंदी हुयसि पाणी भरण जे लाइ, खूह हेठि ऊनो हूंदो हुयो, रसे जी ज़रूरत, डोल जी ज़रूरत पवंदी हुई। अम्मा आमिना थी फरमाए, जंहिं वक़्त खां वठी करे मिठड़ो मोहम्मद मुंहिंजे पेट